अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं यहाँ अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुछ ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध। मज़मून इबियास। किस्त 38 बूंद लहरियूं समुंड। नारायण श्याम जे शाइरीअ जो इबियास, हिसो ॿियो। छा थियो पेर भरिया गप में, झोलीअ पॿड़ियूं हथ हुगा। रेल गाॾी झंग में बीही वई, हेठि माण्हू झुंड तारनि जा मथां। सरोजी मुंद बि सावण पननि छणण जे करे, मगर लॻे थो कुशादो वधीक बाग़ अञा। पोपटनि बाबति त सोचियो ई न हो, मूं त गुल पोखिया ईअं ई शौक़ मां। ऊंदहि विज विज खां पोइ ऊंदहि, जंहिंमें ॾिठो से के अणपूरो। घर जे आगुर में नौवरनी वेठी वार संवारे, भित ते वेही कांव चुंब सां पंहिंजा खंभ लुसारे। झले ॿार खे मां धमकायो जीअं पए, मूंखे ॿार सां कीअं न थिए रीस पई। वण छॾे अॻ भरो वधी न सघियुसि, कन पे पई रखी रखी कूहू। सर्द हवा में वटी सटी पई वण जे सखणी टारी, या लोॾे पई बांह मदद लइ विल्ह में कंहिं वेचारी। राति मंदर जूं विसाणियूं जीअं बतियूं, केतिरी ख़ुशबू मूंखे वेढ़े वई। सारे रस्ते ते हुई हिक ई छटरी, ज़ोर सां केॾी न बारिश पए पई। मोमबत्तीअ जी लाट वई, वट अञा भी आहे लाल। शाम चुरपुर सुकल पननि में बिथी, छा हवा सुबुह जी लॻी आहे। मथे ॾिनल गज़ल जे शेरनि मां लॻे थो त हाइको जो तासुर रुगो हाइको जे घाड़ेटे में न, पर गज़ल में पिणु पैदा करे सघिजे थो। श्याम तो तासुर रुबायुनि वायुनि ऐं बैतनि में पिणु पैदा कयो आहे। श्याम गज़ल ऐं ॿियनि सिन्फ़ुनि में हाइको जी मिलावट जो हिकु अनोखो तजुर्बो कयो आहे, जेको न फ़क़ति सिंधी शाइरीअ लाइ अनोखो आहे, पर शाइरीअ जी दुनिया लाइ ई अनोखो आहे। पर श्याम जो ही तजुर्बो फ़क़ति तजुर्बो न, पर हिकु कामयाबु तजुर्बो आहे। श्याम कन जापानी हाइकनि जे मरकज़ी ख़्याल खे झटे गज़ल जे शहरनि जी सूरत में आंदो आहे। अहिड़ीअ रीति जो लॻे ई नथो त को असुल में उहे वरतल आहे। बुहारी ॾेई हाणे नौकर मुड़ियो, पुठियांसि किरिया पन बकूंडीअ मंझां। सिप त सुरकी गाह तां वेंदो रहियो, पर अखियूं ॿरनसि अञा भी गाह ते। श्याम जे गज़लनि में हक़ीक़त निगारीअ सां गॾोगॾु इंसान दोस्ती, बेतअसुबी, अमन ऐं मोहबत जा आला क़द्र मौजूदु आहिनि। हिन वटि जंग खां नफ़रत जा जज़्बा तमामु चिटा ऐं पधरा आहिनि। हिन वटि मुक़दस गंगा बि जे बस्तियूं उजाड़े थी त उहा पिणु मुक़दस न आहे। जा उथल खाई करे बस्तियूं उजाड़, भल हुजे गंगा जी धारा छा थियो। हिन वटि मज़हब जो मुस्बत किरदारु साराहियल आहे त उन जी मनफ़ी किरदार लाइ धिकार। दीन कन लाइ अमन जो पैगाम, कन ॾिनो जंग खे ई दीन करार। खून में कफनायल ही लाश, मज़हब में दफ़नाइण काण। हिन जो मौत खां पोइ हयातीअ जे बारे में चिटो ऐं पुख़्तो रायो आहे, ऐं उहो हक़ीक़त पसंदीअ वारो आहे। सर्ग ऐं नर्ग मोहन जी जाइ, दुनिया हीअ ई जेरनि लाइ। जेरे सुख जी घड़ी गनीमत ॼाण, मौत खां पोइ अटल ख़ुशी छा आहे। हिन वटि भटकण जो बि हिकु शाइराणो तसवुरु आहे। कोई सुख जे ख़ातिर भटके ऐं को भटकण में सुख माणे। श्याम गज़ल जी रमज़ियत ऐं उञाणनि खे कतब आणींदे मज़हबी पेशवा जे बारे में कहिड़ी न सुहिणी रीति रायो ॾिनो आहे। वाइज़ जो अमाम ख़ूब जोगीअ ते बि ॾिस त जड़ा। हिन वटि माण्हू मोहबत लाइक़ु आहे, चाहे किथां जो बि हुजे, हू बैन अल अक़वामी भाइपीअ जो क़ाइल आहे।
ॻोठ ॻोठ मुंहिंजो ई ॻोठ, माण्हू माण्हू मुंहिंजो भाउ। ॾींहं जी उॼाण ऐं मस्जिद ऐं मढ़ीअ जी उॼाण खे कतब आणे श्याम कहिड़ो उन हक़ीक़त पसंदीअ वारो ऐं सोज़ गुदाज़ सां भरियल शहर चयो आहे। वरी मस्जिद में ऐं मढ़ीअ में ॾियो, पर न धर्मनि जो अंधकार हुयो। गरचे ही मस्जिदूं मंदर थिया आसारे क़दीम, नई तामीर जी का पीड़ ॿधायो त सही। श्याम उन मसइले ते सिंध जे सूफ़ियुनि वारो थी फ़ैसिलो ॾिए थो। आख़िरी मंज़िल आहे कुफ़र, पहिरियों ॾाको हो ईमान। नरगनवाद, वेदांत, तसौफ़ ऐं सिंधी क्लासिकी सूफ़ियाणी शाइरीअ जे उन ई अभ्यास सबबि श्याम जे शाइरीअ में उन्हनि सभिनी धाराउनि जो सुहिणो ऐं वणंदड़ मिलाप आहे। तोले ॻोल्हियमि पे आकास, भुइमां आयो तुंहिंजो वास। श्याम तरक़ी पसंदि बि आहे त हक़ीक़त पसंदि बि। किथे किथे संदसि शाइरीअ में सूफ़ियाणी रुमानियत झलके थी, पर तंहिं हूंदे बि संदसि शाइरी सभिनी मफ़रूज़नि खां आजी, साइंसी हक़ीक़तुनि जी तर्जुमान ऐं समाजी इंसाफ़ ऐं इनकलाब जी आईनादार आहे। श्याम जे शाइरीअ में किथे बि सुस्ती, नारेबाज़ी ऐं हलकड़ाइप नज़र न ईंदी, सवाइ माक फुड़ा में एकड़ ॿेकड़ अवाइली नज़मुनि ऐं ग़ज़लुनि जे। इनकलाब सां संदसि नातो ऊन्हो, गंभीर ऐं मुस्तक़िल आहे। श्याम जे ग़ज़लनि में ख़ासि तौर ऐं सॼी शाइरीअ में आम तौर रवानी ऐं सलासत मौजूदु आहे, ऐं उन सां गॾु मौसीक़ियत, नगमगी ऐं रिधम तोड़े उचारनि जे लय जो हल्को ऐं वणंदड़ तासुर मिले थो। नचणियूं खिमणियूं सुहिणियूं पोइ बि घूरण खेट अयाणी भात। नचणियूं खिमणियूं सुहिणियूं पोइ बि घूरण खेट अयाणी बात। वारी वारी चौधारी वारी चौधारी वारी। ऋण अथो कंहिं ढोड़ी फां थी पाणीअ लाइ पुकारियो। ऋण उथो कंहिं ढोड़ी फां थे पाणीअ लाइ पुकारियो। श्याम जे शाइरीअ में तवाज़ुन आहे। हिन वटि रिधम अहिड़ो हल्को आहे जो कननि खे वणे थो। हिन जो रिधम अहिड़ो ज़ोराइतो बि न आहे जो पढ़ंदड़ या ॿुधंदड़ अखरनि में अड़िजी पवे ऐं शहर जी मानवी ऊंडाईअ ताईं पहुची न सघे। रिधम शाइरीअ जो ज़ेवर आहे। शाइरीअ जी सूंहं वधाइण लाइ, उन जी सूंहं खे ढकण या ओवर शाडो करण लाइ न आहे। असांजे दौर जा केतिरा ई शाइर लफ़्ज़ी रिधम जे लाइ ज़ोराइता ऐं फाटंदड़ ऐं गूंजंदड़ उचार कतब आणे वक़्ती वाह वाह त हासिलु कनि था, पर ॿुधंदड़नि ऐं पढ़ंदड़नि जो ज़हन उन फाटंदड़ ऐं गूंजंदड़ रिधम में अटकी पवे थो, ऐं शहर जी ऊनाई अहिड़नि शहरनि में ऊनाई थिए बि कान, पर जे हुजे तॾहिं बि ताईं पहुची नथो सघे। शाइरीअ जो असुलु मक़सदु आहे को नियापो, को सनेहो, को ख़्याल, को अक्स, को जज़्बो पढ़ंदड़ जे ज़हन में मुंतक़िल करणु, न उन जे ज़हन खे उचारण जी काक महल में भटकाइण या लफ़्ज़नि जी जादूगरीअ में मुझाइणु। श्याम जे शाइरीअ में संदसि हर शहर में कुझु न कुझु ॾियण लाइ हूंदो आहे, जेको हू पढ़ंदड़नि खे ॾाढी सवलाई ऐं सिबताईअ सां ॾेई सघंदो आहे। हू न पंहिंजे ॾात जो ग़लति इस्तेमालु थो करे, न पंहिंजे ॾांव जो। हिन वटि ॿिन्हिनि जो ख़ूबसूरत ऐं वणंदड़ तवाज़ुन आहे। हिकु ख़त में हू लिखे थो, हा उहो ॿुधाईं त तोखे तजनीस हरफ़ी इलिट्रेक्रेशन जो एॾो ख़फ़्त छो आहे। उन तजनीस जे करे शहर में मिठास बराबरि वधे थो, पर हद खां घणी मिठास जो ज़ाइक़ो मिठो न पर कौड़ो थींदो आहे। उहा ख़बर अथई। श्याम जी लफ़्ज़ी तरन्नुम मां ई मानवी तरन्नुम निसिरे थो, ईअं जीअं ॿिज मां सलो निसिरंदो आहे। ढारीअ ते गुल, गुल ते शबनम, शबनम ते चांड्रोकी। यादि कंदुसि पियो उमिरि समूरी, राति उहा काल्होकी। पाण में सलीस रवां जी बेहक जूं निशानियूं न ॾिजनि, त बि श्याम जूं मथियूं शहर ऐं ज़रे घटि हर शहर पढ़ंदड़ खे पाण ॿुधाए थो त पढ़णु वक़्तु किथे ऐं केतिरी साई खणे। जोबन ऐं रूप साण उमंग अंग अंग में, मन में नची उमंग नची मन उमंग में। श्याम सचल सरमस्त जी टेक्निक जंहिं मूजिबि हुन ग़ज़ल खे काफ़ीअ जी मौसीक़ियत सां हमांग कयो ऐं उनखे पोइ बेदिल नानक यूसुफ ख़ैर मोहम्मद इस्माणीअ अॻिते वधायो ते हिकु लाजवाब ग़ज़ल लिखियो आहे। उहो ग़ज़ल
घाड़ेटे जे लिहाज़ खां ग़ज़ल आहे, मौसीक़ियत या रिदम जे लिहाज़ खां काफ़ी। हिकु ई इशारो पाए कुल काइनात चमकी, नूरी निगाह पवंदे खन में हयात चमकी, आवाज़ रंग लातो वरती ख़याल सूरत, ॾातर जी ॾात चमकी, शाइर जी तात चमकी। शाम जे ग़ज़लनि जी हिकु ॿी ख़ूबी आहे, तग़ज़ुल ग़ज़ल जी ख़ूबी न पर लवाज़मू या सूरत आहे। तग़ज़ुल खां सवाइ ग़ज़ल लिखणु अजायो आहे। जंहिं ग़ज़ल में तग़ज़ुल न आहे उहो ग़ज़ल न आहे। तग़ज़ुल लाइ हिन सिन्फ़ खे ईजाद कयो वियो आहे। पर तग़ज़ुल छा आहे, उन जूं कई वसिफ़ूं डेफिनेशन्स घड़ियूं वयूं आहिनि। कंहिं ज़िंदगीअ लाइफ जी वसिफ़ कंदे उहो चयो हुओ त असां सभिनी खे ख़बर आहे त ज़िंदगी छा आहे। जेसीं ताईं असां उन जी वसिफ़ करणु शुरू था करियूं, सो तग़ज़ुल बि ईअं आहे। असां सभिनी खे ख़बर आहे त तग़ज़ुल छा आहे, पर जॾहिं उन जी वसिफ़ करणु शुरू था करियूं त उन मुंझियल सुट जा छेड़ा हथ ई नथा अचनि। मुख़्तसिर तौरु तग़ज़ुल आहे थोरे में घणो चवणु, जंहिंमें का रम्ज़ हुजे, को इशारो हुजे, को उञाण हुजे। शाम जे ग़ज़लनि में उहो तग़ज़ुल हर जाइ ते नज़र ईंदो। शायदि उन तग़ज़ुल जे करे ई श्याम ग़ज़ल खे पंहिंजी मरग़ूब सिन्फ़ बणाई आहे। श्याम जे ग़ज़लनि में त तग़ज़ुल आहे ई, पर उन तग़ज़ुल खे हिन ॿियनि सिन्फ़ुनि में बि कत बांधो आहे। हिते रुॻो संदसि ग़ज़ल में तग़ज़ुल जे नमूननि जा मिसाल ॾिबा। दीद जूं दावतूं अज़ुल लाकूं, दीद जूं दावतूं अज़ल लाकूं, पोइ बि अॼु ताईं नेण नेराना। सूरजमुखी बणिजी तो सोनहरी कयो हर ॾींहुं, ऐं राति जी राणी थी हर राति बि महकाए। भाए हिकु मुरकंदड़ परेशानी, हीअ असांजी हयाती बिछाए। मुर्की कंहिं खिड़की खोली, शाम खुलियो अॼु कंहिंजो भाग। राहत ॾेई न हमेशह राहत, कॾहिं ग़म बि ज़रूरत आहे। ज़िंदगी मसइला हज़ार, मगर मुरकतुं जी सभिनि जो हल आहे। केॾी कोमल मूरत निकिती, पत्थर जी दिलि काॾे वेई। मौत मुफ़्त में थियो बदनाम, जंहिंखे मारियो मारियो हयात। कोयल कारी कारा नेण, निगाह निगाह ॼण मिठड़ी लात। कामिल न गुनाहनि में न तक़वा में मुकमिल, अफ़सोस मिले पश्त न शैतान न ख़ुदा जी। कामिल न गुनाहनि में न तक़वा में मुकमिल, अफ़सोस मिले पुश्त न शैतान न ख़ुदा जी। दिलि खे आहिनि दलील पंहिंजा ई, अकुल खे जन जी ॼाण ई नाहे। रस्ते तां न खणी कल्ह उनखे शाम तराशी न हा, दुनिया अॼु हीअं कीअं करे हा पत्थर जी पूॼा। हीअ दुनिया जहिड़ी बि आहे, पोइ बि जाइ जिअण जी आहे। फूलनि सां सिंगारियल निकिते घर में वास अञा बि आहे। आई आहे बहार जी मौसम, सोची वेठो ईअं छा छा। कोयल लवंदी अंब झलींदा ॿूर, असां खां पुछण सवाइ। कोई परवानो रोलाक बणिजे न हा, जेकॾहिं शमع थिए हा न ईअं चिलविली। नक्श तुंहिंजो त न हुअ उभिरे हा, दोस्त मुंहिंजे पस मंज़र धारा। वर वर सूम लीका पाता, प्यार त हो कंहिं पूर में पूरो। शाम चोगे में कशश केॾी न आ, साई वण तां पिण पखी आयो लही। देर ताईं समुंड ॾिसंदे जीअं थकुसि ॿूटियम मखियूं। मुंहिंजे अंदर में उथियूं लहरियूं किथां ही अणलखियूं। सुध न आहे केरु पाड़े में अची आहे रहियो, सहन में कूंडियूं अथसि मूर्ति ऐं तुलसीअ जूं रखियूं। यादि लुड़कनि जो करे हिकु हिकु फुड़ो, कीअं विसारियां शाम टहकनि जो शुमार। रोशनीअ सां बुक मिलियो भरिजी मूंखे, हथ खणी उबॾां ॿाॾाए ॾिनमि। राति काटी असां ॿिन्हिनि जागी, नेठि कंहिं कंहिंजी निंड चोराई। मुस्कुराइण ही मोकिलाइण वक़्तु, भाए विछड़ण जी पिणु ख़ुशी आहे। मुंहिंजे घर बि उहे ई तारा, मुंहिंजो अङण बि चमकायो पए। लफ़्ज़नि में न हो को मतिलबु, ख़ामोशी बि रम्ज़ रखी पई। तो छिनी फूल कयो हीअं पन पन, उन मझां कहिड़ो भला फल निकितो। भरम हुयुमि त विसारे
जॾहिं भरम हुयुमि त विसारे छॾियो अथाई मूंखे, मिलियो त पाण जियां खेसि बेक़रार ॾिठुमि। ग़ज़लधारी सिन्फ़ आहे सिंधीअ जी। ग़ज़ल जे अवाइली शाइरनि उनखे सिंधीअ में आणे उनखे सिंधी माहौल सां पेश कयो। गुल क़ासिम फज़ल ताईं हीअ सिन्फ़ सिंधीअ में ओपरी न पई लॻी। हाफ़िज़ हामिद ऐं सांगीअ ताईं ग़ज़ल साफ़ सुथिरो रहियो। अॻिते हली हिन सदीअ जे चोथें ऐं पंजे ॾहाके में ग़ज़ल में ईरानी माहौल, तशबीहूं, तलमीहूं ऐं इस्तारा ठोंसिया विया ऐं हीअ सिन्फ़ सिंध जे माण्हुनि लाइ ओपरी थी पई। शेख अयाज़, श्याम, दिलगीर, न्याज़, गदाई ऐं शेख राज़ उन्हनि अवाइली शाइरनि मां आहिनि जन हिन सिन्फ़ खे न फ़क़ति मोटाए सिंध जी धरती ऐं माहौल ॾे आंदो, पर उनखे जदीद दौर जी ज़रूरतुनि मूजिबि बदिलाए नओं मोड़ ॾिनो। उन ॾस में शेख अयाज़ केतिरा ई ग़ज़ल लिखिया जिन खे हिन पाण गेड़ू वेस ग़ज़ल सॼियो। नारायण श्याम जी हिक बि ग़ज़ल में ओतिरो माहौल नथो मिले। हिन जे ज़रिए घटि हर ग़ज़ल जो माहौल सिंधी आहे। किथे किथे दहलीअ जे शहर जा नज़ारा आहिनि जेको पिणु श्याम जो पंहिंजो मुशाहिदो आहे। पर श्याम ग़ज़ल जहिड़ीअ धारीअ सिन्फ़ में सिंधी लोक कहाणियुनि जा किरदार, सिंध मुतलिक़ पुराणियुनि यादगिरियुनि जा अक्स अहिड़ीअ त फ़नकारीअ सां आंदा आहिनि जो ग़ज़ल जो रिवायती तग़ज़ुल बि नथो ज़ख़्मी थिए ऐं श्याम पंहिंजो इज़हार बि करे थो। हालांकि उन दौर में जॾहिं श्याम जी शाइरी निसरी हुई त सिंधी ग़ज़ल जो रंग ढंग ईरानी हो। श्याम ग़ज़ल खे सिंधी माहौल ॾे मोटाइण ऐं उनखे जदीद तक़ाज़ाउनि जे लाइक़ु बनाइण वारे तजुर्बे में पंहिंजे सभिनी हमअसरनि खां अॻु भरो आहे। उहो उन करे जो हिन उन तजुर्बे में ग़ज़ल जे सभिनी फ़नी लवाज़मनि खे क़ाइमु रखियो आहे। न फ़क़ति क़ाइमु रखियो आहे पर उन्हनि में वधीक सूंहं पैदा कई अथाईं। श्याम जो उहो कमाल रुगो ग़ज़ल ताईं महदूद न आहे। हाइको, तराइल, सानेट, आज़ाद नज़म, रुबाई जेका बि सिन्फ़ हुजे हिन उन जी सभिनी फ़नी लवाज़मनि ऐं ज़रूरतुनि जो ऊनो मुतालियो करे उनखे सिंधी वेस ढकाए उनखे उजारियो ऐं पंहिंजो कयो आहे। अहिड़ीअ तरह जो हर तरफ़ उन में का बि फ़नी कोताही न रही त ॿिए तरफ़ सिंधीअ में उहा सिन्फ़ ओपरी न लॻे। श्याम जी ग़ज़लुनि जे हेठियनि शहरनि में सिंध जे यादियुनि जा अक्स आहिनि, चिटा, साफ़ ऐं जज़्बनि सां भरियल। अलाही साफ़ उभ अध रात जी ख़ामोश चांड्रोकी जो ॾिसंदो होसि नौशाइरे में हीअ ई महताब आहे। रिसालो शाह जो जीअं श्याम मां खणी वेठुसि कयो हो पह को पतंगनि अची किरिया थिए बतीअ तां। अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। थर जूं भिटूं परे ऐं परे सिंध जूं भिटूं अॼु पाण वटि को शाह न का मारी ॾिसां। वतन छॾण वक़्तु मूं थे सम्झो कंदो न भुलिजी को यादि लेकिन अयाज़ अहसान राज़ पारा के कुर्ब वारा अञा बि आहिनि। गंगा जमुना अमृत अमृत लेकिन थंज त सिंधु आहे। नंढपिण में श्याम घारियुमि जे क्लिफ्टन जे बीच ते अॼु बि तीअं पुरशोर ओभारियूं ऐं लहवारियूं घड़ियूं। श्याम लुड़ाटियल लहरुनि ख़ातिर सिंधु तांगे सम्झी वेई। ही तव्हां कुझु अक्स यादियुनि जा सिंध जे यादियुनि जा जेके सदाईं श्याम जे लाशऊर ऐं शऊर में रोशन आहिनि। सिंध जे नीम तारीख़ी लोक कहाणियूं ऐं उन्हनि जा सूरमा ऐं सूरमियूं बि श्याम जे लाशऊर में समायल आहिनि ऐं हंधे मागे संदसि शाइरीअ में उबड़को ॾेई निकिरनि था। ग़ज़ल हुजे, हाइको हुजे, नज़म हुजे, श्याम उनखे ज़रूरु सिंधी वेस पाराए थो। सिंधी नीम तारीख़ी लोक कहाणियुनि जे टाणनि मागनि ऐं किरदारनि खे ज़रूरु उन में आणे थो। उन्हनि सभिनी कहाणियुनि ऐं किरदारनि खे ज़रूरु उन में आणे थो। उन्हनि सभिनी कहाणियुनि ऐं किरदारनि मां अलबत मूमल राणे सां श्याम खे घणी रग़बत आहे। काक बहके थी हुई जेसी कंवारी मूमल, ही राणे जी वञी थी त हू वीरानो थियो। काक जी कप ते कुमल 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 बदनी कंवार गुल कुमाणा लिंग विसाणा आऊं त परचूं पाण में। काक जी माड़ी राति न चमकी मूमल वेठी शमऊं ॿारे
चांड्रोकीअ खे भाकुर पाए सूंहं सुतल हुई काक किनारे, चहिरो चंड चकोर निगाहूं मूमल वरजी वाट निहारे। मूमल मूमल सुट मुझायो कोको राणो जंहिं सम्झायो, ढाकण कान ॾिसण में आई माड़ीअ ते कंहिं मूमल माणी। श्याम मूमल राणे जी कहाणीअ जे मागनि ऐं टाणनि मां उहे नुक्ता निर्वार कया आहिनि ऐं तग़ज़ुल जा उहे नमूना पेश कया आहिनि जेके फ़ारसी ऐं उर्दूअ जा शाइर लैला मजनू, शीरी फरहाद, बहज़ाद मानी ऐं ॿियनि किस्सनि मां आणींदा हुआ। श्याम सिंधी तलमीयुनि खे ग़ज़ल में अहिड़ीअ रीति सजायो आहे जो ईअं पियो भाइजे त ग़ज़ल आहे ई सिंधीअ जी सिंफ़। मूमल राणे जे दास्तान खां सवाइ श्याम ससी पुनू, सोरठ राय ॾिया, चुमर मारुई जे दास्ताननि खे बि साॻीअ ई फ़नकारीअ सां ग़ज़ल में आंदो आहे। उस जी क़ीमत पुछ ससुईअ खां, उस जी क़ीमत पुछ ससुईअ खां, जंहिंखे राति रन में पेई। किसो क़दीम आहे ही सुहिणीअ जो श्याम, पर ॼाणे थी दिलि त कोई ॿुॾो कीअं ऐं कीअं तरियो। नीह कराए निंड अबद जी सोरठ सुर में ॾेई लोली, थर जूं भिटूं परे ऐं परे सिंध जूं भिटूं, अॼु पाण वटि को शाह न का मारुई ॾिसां। प्यास ॿुॾण सां की न कही रहंदी, प्यास ॿुॾण सां की न की लहंदी, सुहिणीअ खे कंहिं सम्झायो पए। श्याम जो हेठियों सॼो ग़ज़ल सिंधी लोक कहाणियुनि जे माहौल में तग़ज़ुल जो सुहिणो मरको आहे। हुस्न त कोयल जादू आहे, जादू तुंहिंजी कूकू आहे, कंध मथे नरगिस न खयो छो, पंहिंजी अख जो जादू आहे। चेट ॿेपहरी हीर ॾखण जी पहली सोनी ख़ुशबू आहे, वीरानी कंडीअ ते गेरो मां आहियां हू आहे। ॿी का आहे दिलि जी ॿोली, हिंदी नाहे न उर्दू आहे, गंगा जमुना अमृत अमृत लेकिन थञ त सिंधू आहे। श्याम हिकु ख़त में लिखे थो, असांजे लोकप्रिय गीतनि जे पस मंज़र में असांजो लोकप्रिय कहाणियूं ई रहंदियूं। थोरो ध्यानु ॾींदे त ॾिसंदे त मुस्लमाननि जे 8 सदियुनि जी हुकूमत बाद बि असांजे लोक गीतनि में लैला मजनू, शीरी फरहाद जहिड़ियूं आखाणियूं पंहिंजे लाइ क़ाबिल गौर जॻह वठी न सघियूं आहिनि। साॻिए वक़्तु राम ऐं कृष्ण जूं लीलाऊं बि का जाइ वालारे न सघियूं आहिनि। श्याम जी शाइरीअ जी घाड़ेटनि में ग़ज़ल घणा आहिनि ऐं उहे ग़ज़ल साफ़ सलूणी सिंधीअ ॿोलीअ में लिखियल आहिनि। श्याम हिंदुस्तान में रहंदे ॿियनि सिंधी शाइरनि ऐं अदीबनि वांगुरु हिंदीअ जो असरु क़बूल न कयो आहे। संदसि सिंधी अहिड़ी साफ़ आहे जो सिंध में रहंदड़ शाइर बि नथा लिखनि। हिन जे ग़ज़ल में नवाण आहे, खोजना आहे, जदीद पेचीदा ज़िंदगीअ जा अक्स आहिनि, हिन सदीअ जा मसइला आहिनि, सिंधी माहौल आहिनि, हिन वटि लफ़्ज़ी रिधम आहे, पर हल्को अहिड़ो जो पढ़ंदड़ जो ज़हन उन में अटकी न पवे ऐं असुलु ख़्याल ॾे राग़िब थिए। हिन जे ग़ज़लनि में नगमगी ऐं फ़िक्र जो तवाज़ुन आहे। श्याम जा अक्सर ग़ज़ल गैर मुरदफ़ आहिनि। हिन फ़क़ति अवाइली दौर जे ग़ज़लनि में रदेफ़ इस्तेमालु कयो आहे ऐं अॻिते हली बिना रदेफ़ जे ग़ज़ल लिखिया अथई। उन करे जो रदेफ़ ख़्याल खे महदूद करे शाइर खे लफ़ाज़ी ऐं काफ़िया पैमाईअ ते मजबूर थो करे। बिना रदेफ़ वारी ग़ज़ल में शाइर खे निस्बतन वधीक आज़ादी थी मिले। श्याम जे ग़ज़लनि जे अभ्यास मां लॻे थो त श्याम असांजे दौर जी ग़ज़ल चवंदड़ शाइरनि जी सिफ़े अव्वल जो शाइर आहे। हुन ग़ज़ल जी सभिनी फ़नी ज़रूरतुनि ऐं लवाज़मनि खे क़ाइमु रखंदे उन जे ॿोलीअ, माहौल, तलमीयुनि, तशबीहुनि ऐं इस्तारनि खे मक़ामी रंग ॾिनो आहे ऐं उहो बि अहिड़ी फ़नकारीअ सां जो हिन सिन्फ़ जो असली रूह बि क़ाइमु रहे ऐं सिंधी ॿोलीअ में उहा ओपरी बि महसूसु न थिए। कूंज, नारायण श्याम नंबर, बम्बई 1966 ईस्वी, सिफ़ो 29। श्याम जे टे मजमूए रोशन छांवरों में दोहा ऐं सोरठा आहिनि, त उन में दोहनि ऐं सोरठनि सां गॾु बैत पिणु आहिनि। दोहो ऐं सोरठो क्लासिकी हिंदी शाइरीअ जी ॿिसटरी सिन्फ़ आहे ऐं बैत सिंधी क्लासिकी शाइरीअ जी। श्याम वटि उहे टेई सिन्फ़ूं पंहिंजी क्लासिकी रचाव सां मौजूदु आहिनि। उन्हनि क़दीम सिन्फ़ुनि में पिणु श्याम जदीद दौर जी तक़ाज़ाउनि खे शामिलु कयो आहे। खेॾां उसड़ी छांवड़ी, केरु पीअंदो जंड, केरु थफींदो रोटला, ही तारा या चंड।
जतियूं लॻल रंगीन केॾियूं उन ते आस जूं, हीअ दिलि आहे की का गोदड़ी फ़क़ीर जी। जज़्बनि जी खोज न ऐं नवाण अनोखा अक्स श्याम जे हर सिन्फ़ में मौजूदु आहिनि। सुंदर कोन वधीक ॾिसजे ॼञ में कुंवार खां, चंड ॿिज जो लीक तब को तारा मट पवन। मुठ भरी घारण कुली कंजूसनि जी कार, रंग माण सुरहान ॾे गुल थिए जग में घार। माघ भिनारा बेल में श्याम हिकु अनोखो तजुर्बो कयो आहे ऐं हिन मुसलसल दोहा ऐं सोरठा लिखिया आहिनि जेके नज़्म जी सूरत में आहिनि। उन नज़्मनि में मौज़ूअनि ऐं मरकज़ी ख़्याल शुरूअ खां आख़िर ताईं साॻियो आहे ऐं मात्राउनि ऐं काफ़िए जे लिहाज़ खां दोहा ऐं सोरठा आहिनि। श्याम उन नग़्मनि खे उनवान बि ॾिना आहिनि, राति भींज भनी मुर्क भरी मोरत मुठी वग़ैरह। श्याम जा के दोहा सोरठा तोड़े बैत हाइको रंग आहिनि। उन्हनि में हाइको वांगुरु तस्वीरूं आहिनि। पत्थर किरंदे ढंढ में जीअं थियो आवाज़, भरते बीठल वण मंझां पखीअ कयो परवाज़। भित तां चापो ड़ाल थल दर जा शीशा चूर, सिज पचाए पूर ख़ाली हाण मकान में। गली मिली तूफ़ान में ड्रोड़ी रख रख साण, कब्रस्तान मसाण मुरकिया पे पाबो हमा। ओ संगीत सुजान ॿुध, ओ संगीत सुजान ॾेडर कोयल साण शर्त रखी ॻाए पियो। एॾी फैली रोशनी उस थी एॾी सख़्त, पंहिंजी छांव दरख़्त वियो समेटे पाण में। उन दकियानूसी सिन्फ़ में श्याम प्यार ऐं बेतअसुबीअ सां भरियल जज़्बा पेश कया आहिनि जेको मौज़ू शाइरीअ लाइ त पुराणो आहे पर श्याम वटि नित नओं थो लॻे। ॾिसियो हज़ारनि रहबरनि हिक ई राह गुज़ार, रस्ता हीअं हज़ार हिकिड़ीअ गुमराहीअ कढिया। श्याम जी शाइरी घणी क़दुरु तजुर्बाती आहे। हिन हर सिन्फ़ में मौज़ूअनि जा तजुर्बा कया आहिनि। हू सिंधी शाइरीअ में तराइल जो बुनियादु विझंदड़ आहे। श्याम खां सवाइ हरी दिलगीर ऐं हरिकांत बि कामयाबु तराइल लिखिया आहिनि। अॼुकल्ह सिंध तोड़े हिंद में हीअ फ्रांसीसी घाड़ेटो नौजवान शाइरनि जो मक़बूल घाड़ेटो थी पियो आहे। अठनि सिटुनि जो हीउ घाड़ेटो वराणीअ जे करे मुतरन्नम ऐं असराइतो थी पियो आहे। रोशन छांवरे जो पहिरियों ई तराइल सिंध जे मुहबत सां भरियल आहे। सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां, सिंध सिंधियुनि में वसे, सिंध हिते सिंध हुते, मुल्क बणिजे थो मिटीअ सां न मगर माण्हुनि सां, सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां। तराइल जहिड़े ओपरी सिन्फ़ बि श्याम वटि ॼण मक़ामी आहे। केरु चवंदो त हेठियां बि तराइल हिन माहौल ऐं हिन मिटीअ जा न आहिनि। फाग आयो गाओ होलियो, फाग आयो गाए होलियो, रंग सां होली रचाए, आहे हर मौसम खुली पंहिंजो राग ऐं पंहिंजी विरूं, जीअं जॾहिं जेको मिले सो तीअं तॾहिं मौक़ियो मनाए। फाग आयो गाए होलियो, रंग सां होली रचाए। मथे तराइल में फाग होली रंग फिरान सां दूर जो वास्तो बि नथा रखनि। कहिड़ी न फ़नकारीअ सां श्याम हिन धारीअ सिन्फ़ खे सिंधीअ में फॿायो आहे। हिकु ॿियो तराइल, झिलमिल कंदड़ हसीन तारनि जे मेड़ ॾे, ॾिसंदे मथे तां कंहिंजे रओ ई किरी पियो। नालो निखट निखट जो ॿुधी शौक़ मां तके, झिलमिल कंदड़ हसीन सितारनि जे मेड़ ॾे, उभ ॾांहुं हीउ ॾिसे ऐं हू ॾांहुं पियो ॾिसे। नज़रुनि खे सिक ऐं सूंहं जो मर्कज़ मिली वियो। झिलमिल कंदड़ हसीन सितारनि जे मेड़ ॾे, ॾिसंदे मथे तां कंहिंजे रओ ई किरी पियो। मथियो तराइल सॼो ॾिनो अथमि जो उन में सॼो कमाल पहिरें ॿिनि सिटुनि में आहे। मथे तां रओ किरणु रुगो मशरिक़ी ख़ासि करे सिंधी समाज जी तस्वीर आहे। ऐं हिन तराइल में श्याम हाइको रंग भरियो आहे। श्याम वटि तजुर्बनि ऐं कामयाब तजुर्बनि जी खोट कान्हे। फ्रांसीसी तराइल जहिड़ी ओपरे ऐं सिंधीअ में ताज़े आयल घाड़ेटे में जापानी हाइको जो तासुर पैदा करणु ऐं उन्हनि ॿिन्हिनि फ्रांसीसी घाड़ेटे ऐं जापानी तासुर खे निजे सिंधी अक्स
मथे तां रओ किरण में समाइण, मुंहिंजे ख़्याल में त शाइरीअ जे फ़न जो कमाल आहे। श्याम जी शाइराणी ऐं अज़मत जे सबूत लाइ हिकिड़ो ही तराइल ई काफ़ी आहे, जंहिंमें हिन टिनि मुल्कनि जी शाइराणियुनि धाराउनि जो हसीन संगम पेश कयो आहे, ऐं उहो बि अहिड़ीअ तरह जो धाराउनि खे धार ई हुजण जो अहसासु ई नथो थिए, ऐं उहो बि अहिड़ीअ तरह जो धाराउनि जे धारीअ हुजण जो अहसासु ई नथो थिए।